आदा हक से कंदा को कंधन के उनवान त औरतें सियासत का कहीं डाढो घण पासाओ मौजू आहे सो कोशिश भी ईअं कंदमि त थोरो थोरा इन सां जीअं औरत सियासत अॼु किथे बि चल आहे अॼु औरत जो मौजू असां सिंध में कीअं था ॾिसूं ऐं मजमूई तौर ते कीअं था ॾिसूं पहिरियों त इन पोइ अरसे में जेकॾहिं थोरी नज़र दोरायूं त तमामु घणा बदलियत जा वाक़िया असांजे साम्हूं आया आहिनि ऐं उहे ज़ुल्म जी इंतहा खे हिकु यकासी करे रहिया आहिनि जीअं नसीराबाद वाक़ियो हिकु सड़ियल औरत जो लाश असांजे साम्हूं न आयो पर शायदि उहो हिकु सिर्फ़ु सड़ियल औरत जो लाश न हुयो उहो असांजे हिकु सड़ियल समाज ऐं उन सड़ियल बदबूदार जी अकासी पियो करे उन खां पोइ दया भील हुजे जंहिंखे बि ईअं ई बेदर्दी सां मारियो वियो ज़ैनब हुजे ऐं फ़रिश्ता हुजे यूनिवर्सिटी हुजनि जिते औरतूं असांजूं जेके न्याणियूं आहिनि वञनि त तालीम हासिल करण जे लाइ पर उते ख़ुदकशी जहिड़ा वाक़िया असांजे साम्हूं अचनि इस्लामाबाद हुजे जिते F9 पार्क में शाम जो 8 वॻे हिकु औरत खे रेप कयो वञे मोटरवे हुजे उते औरत खे रेप कयो वञे त असांखे हिते नज़र थो अचे त को घर हुजे को घिटी हुजे को पन्नी पारो हुजे या यूनिवर्सिटी हुजे या के इदारा हुजनि उते असांजी औरत महफ़ूज़ कोन्हे ऐं जीअं मोहम्मद हनीफ़ पंहिंजे आर्टिकल में लिखियो अथनि पाकिस्तान को मक़तलगाह बणियल आहे औरतुनि जे लाइ असांखे त को कब्रिस्तान जी बि अकासी ॾेई रहियो आहे थोरा अंगकर बि रखंदी आहियां 1000 हर साल नंढियूं जेके ॿारियूं आहिनि उन्हनि खे मारियो वेंदो आहे या गंद किचिरे में उछलायो वेंदो आहे जंहिंजे लाइ जेका ईदी फाउंडेशन आहे उन्हनि हाणे हिकिड़ा पींघा रखी छॾिया आहिनि त तव्हां इहे मारियो न इहे तव्हां असांखे ॾियो सिंध में हर ॾींहुं 3 औरतूं जेको आहे क़तल कयूं थियूं वञनि या कारोकारी जो शिकार थियूं थियनि या गैर जे नाले में मारियो थो वञे पर हर ॾींहुं 3 औरतूं क़तल थियूं थियनि हाणे पुलिस जी रिपोर्ट आई आहे त 200% वाध थी आहे कारोकारी जे केसनि में सिंध में 96 छोकिरियूं सिंध में स्कूल खां ॿाहिरि आहिनि इहा यूनिसेफ जी रिपोर्ट आहे ऐं इन खां अलावा कांगो ऐं अफ़गानिस्तान खां पोइ 3 नंबर ते पाकिस्तान आहे औरतुनि जे हवाले खां कांगो अफ़गानिस्तान खां पोइ असांजी थी अचे ऐं पोइ वरी नंढे औरतुनि नंढे ॿारनि जी जेकी शादी कई थी वञे उन्हनि लाइ त हिकिड़ा हाणे टर्म्स अची विया आहिनि उनखे सेक्शुअली रेप थो चयो वञे छो जो इहो हिकिड़ो रज़ाकाना तौर ते नंढड़ियुनि जेको छोकिरियुनि सां जेका उन्हनि जी शादी थी कई वञे ऐं पोइ उन्हनि जो मुस्तक़िल सां जेको रेप थो कयो वञे उनखे सेक्शुअली रेप थो चयो वञे सो इन सॼे मामले ते जेको औरत जो जिन्स जी बुनियाद ते क़तल थो थिए त जीअं हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे जेनोसाइड नसलकशी तीअं औरतुनि जी जेका हाणे उन्हनि खे जिन्स जी बुनियाद ते मारियो थो वञे उनखे फेमिसाइड थो चयो वञे सो हाणे हीउ जेको सॼो असां बस मंज़र ॾिसूं था कि सिर्फ़ु औरत ज़ुल्म ऐं बरबरीअ जो त सिर्फ़ु शिकार कोन्हे औरत मज़ाहिमत जो बि नालो आहे ऐं मज़ाहिमत करे बि थी पर इन ते त मां पोइ ईंदमि हीउ जेको मां सॼो हिकिड़ो मंज़रनामो तव्हांजे आॾो रखियो हीउ छा की हिकिड़े इदारे जो कंहिंखे इदारे जी खोट आहे त हिन औरतुनि सां ईअं थो कयो वञे कंहिं सिर्फ़ु कानून जी खोट आहे या कंहिं हिकिड़े घर कंहिं हिकिड़े मर्द जो मसइलो आहे या इहो हिन सॼे हिकिड़े समाज हिकिड़े इन बदबूदार समाज जी जेका मां ॻाल्हि करे आहियां या उन समाज जो मसइलो आहे ऐं उन समाज खे जेको इहो सॼो जेको औरत जे जबर जे इस्तेहसाल ते बीठल आहे उन जी अकासी थो करे ऐं उन निज़ाम खे असां चऊं था पितरशाही निज़ाम जंहिं इन जबर खे इंस्टीट्यूशनलाइज़ कयो आहे माना इदारती तौर ते इन जबर इन ज़ुल्म खे हथी थो वठाए ऐं इन जी शुरूआत केरु सवाल पुछंदो त उन ते को ॻाल्हि रखबी पर इन जी डेफिनेशन जेका वॾा लर्नर कई त क्रिएशन ऑफ पेट्रियार्की हिकिड़ो किताबु आहे पितरशाही जी पैदावार जी शुरूआत कीअं थी थिए त उन चयो त उहो समाज जेको औरत जे ज़ुल्म ऐं जबर ते आधारियल हुजे उनखे हथी वठाए उनखे पितरशाही था चऊं ऐं इन पितरशाहीत जेको आहे औरत जे सॼे थोरे खे गैर अहम करे छॾियो उनखे अनपेड करे छॾियो या घर ताईं महदूद करे छॾियो ऐं इहो पितरशाहीत खणी कहिड़ो बि इकोनॉमिक मोड ऑफ प्रोडक्शन हुजे उहो जागीरदारी हुजे उहा सरमाएदारी हुजे
उहा उन सां गठ जोड़ थी करे उहा औरत जो इस्तेसाल करे थी। न सिर्फ़ औरत जो पर पूरे समाज के उहा जंहिं जबर जो शिकार करे थी उनजी अक्कासी थिए थी। हिते हिकिड़ी बि कमाल जी फेमिनिस्ट आहे जंहिं चयो त न सरमायो वधाए थो, सरमायो जेका पेट्रियार्की या जेका पितरशाहियत आहे उन सोशल स्ट्रक्चर के वधाए थो, न सिर्फ वधाए थो पर उनके हथी भी ॾियाराए थो त कीअं औरत जो इस्तेसाल उनजे पोरे ते ऐं उनजी जिन्स ते ऐं उनजी उथणी वेहणी हर शइ ते करिणो आहे। इन ते इहो जेको मां बार बार जेको पोरे जी ॻाल्हि करे रही आहियां इनजी ॻाल्हि इन करे बि करे रही आहियां त असांजी जेका अध खां वधीक आबादी आहे औरतुनि जी उनजो सॼो पोरियो इन ते ई बीठल आहे। घर जो कमकार या घर जो पोरियो जंहिंखे असां पोरियो न आहियूं सम्झंदा, असां उनखे सम्झंदा आहियूं त हीअ त पोइ ईअं ई को आम कमु आहे। उनखे असां आम कमु इन करे ई था सम्झूं छाकाणि जो इन सरमाएदारी उन कम खे हिकिड़ो अनपेड लेबर, हिकिड़ो जंहिंजो मुआवज़ो न हुजे उन मुआवज़े तौरु असांजे आॾो आंदो, इन करे असां उनखे पोरियो बि नथा सम्झूं। छो जो असां जंहिं सरमाएदारी निज़ाम में रहूं था उते सिर्फ़ु उनजी अहमियत हूंदी आहे जिते उनखे पैसो मिली सघे या जिते उहो पैसो कमाए सघे। जॾहिं उहो पैसो उन मां नथो ठहे त पोइ असां औरत जी उतां उनजो जेको बि सॼो उनजो कमु आहे उनजो पोरियो आहे उनखे असां साइड लाइन उनखे असां पासे ते था करे छॾियूं। ऐं इहो ई अनपेड जेको वर्क आहे जेको जंहिं मां इहो सॼो समाज हले थो इन जो हिकिड़ो मिसाल कीअं खणूं त जेको मज़दूर जेको ॿाहिरि जेको पोरियो करण थो वञे उनजे लाइ इहो कीअं मुमकिन हूंदो त उहो करे उहो को उस्ताद हुजे या कंहिं बि कहिड़ी बि पोस्ट ते हुजे जेकॾहिं उनखे उहो अनपेड लेबर नथो मुहैया थिए। ऐं उहो सिर्फ़ु पोरे जी शक्ल में न त घर खे जेको आहे चांहि जी या मानी जी शक्ल में या सफ़ाई सुथराई जी शक्ल में पर उहो इमोशनल लेबर जी सूरत में बि जेका औरत आहे उहा मर्द खे ॾिए थी। उहो इमोशनल लेबर हुजे, उहा ॿारनि जी पालना हुजे, उहो सॼो जेको इन वायुमंडल इन सरमाएदारी निज़ाम खे हलाए थो उहा औरत थी उहो पोरियो करे ऐं जंहिंजी का माइना ई कोन्हे, जंहिंखे असां को कमु ई न आहियूं सम्झंदा। ऐं इन ते जेके वॾा वॾा मुफ़क़िर आहिनि उन्हनि लिखियो आहे त जेको प्रोडक्टिव लेबर जेको पैदावारी हिकिड़ो पोरियो आहे उनखां वधीक ही डोमेस्टिक लेबर आहे जंहिंखे ॾाढी ख़ूबसूरती सां हिननि जेको पासे ते करे छॾियो आहे। छो जो इहो कमोडिफाई नाहे थी सघियो, कंहिं हद ताईं थियो बि हूंदो पर उहो ॾाढो चीप लेबर जी सूरत में जीअं जेको औरतूं सस्तो पोरियो कनि थियूं उहो सस्तो पोरियो फैक्ट्री में हुजे, उहो असांजे घरकार जे कमकार में हुजे या उहो चूड़ी फैक्ट्री वर्कर्स जी सूरत में हुजे या उहे जेके बि हिकिड़ो जंहिंजे ज़रिए हिकिड़ो चीप लेबर मुहैया थी सघे उहो सरमाएदारी इन औरत खे पितरशाही ऐं ग़ुलामी जी सूरत में उहा हथी वठाए थी। हाणे चओ त इहा जेका कैपिटलिज़म जेको मां ॿुधायो त हीअ गठ जोड़ आहे पितरशाही सां उहो छा बुनियादनि ते औरत खे ग़ुलाम महकूम थो बणाए। उहो नफ़सियात हुजे, उहो मुआशी तौर ते त माण्हू जी ॻाल्हि रखी आहियूं या उहो समाजी तौर ते हुजे या वरी उहो सियासी तौर ते हुजे। इन सभिनी पेराउनि में औरत खे ईअं ग़ुलाम कयो थो वञे। इन खां अॻियां मिशेल हिकिड़ी राइटर आहे उहा लिखे थी त असां जंहिं पितरशाही जी ॻाल्हि था कयूं उहा ॿिनि तरीक़नि सां औरतुनि खे ग़ुलाम थी करे। हिकिड़ो त इहो इकोनॉमिक मोड ऑफ कैपिटलिज़म जीअं औरत खे पोरियो उनजो पोरियो न सम्झो वञे या उनखे चीप लेबर सस्ते पोरे जी सूरत में आंदो वञे ऐं ॿियो वरी नज़रियाती तौर ते बि पितरशाही खे हथी वठाइणो हुजे। इन जो हिकिड़ो मिसाल ईअं ॾियां त जेको इनफॉर्मल सेक्टर आहे हिकिड़ो त इहो टर्म बि ॾाढो अजीब आहे फॉर्मल सेक्टर ऐं इनफॉर्मल सेक्टर इहा जेका टर्मिनोलॉजी बि आहे इहा टर्मिनोलॉजी बि इन करे मिली आहे छो जो जेके फॉर्मल सेक्टर में आहिनि उन्हनि खे 4 कलाकूं पोइ बि हूंदी 8 कलाक कमु कंदो, को मोकल हूंदी आचर जी को छंछर जी। पर जेको इनफॉर्मल सेक्टर आहे जेको गैर रस्मी पोरियो आहे जेको असांखे अॼु घणी तादाद में नज़र ईंदो 77% ताईं नज़र ईंदो जीअं डेरी वारा आहिनि या जेके केबिल वर्कर्स आहिनि या जेके मिलुनि में कमु मिलुनि वारो न जेके केबिल में कमु कनि था रेडी हलाइनि था जेके केबिलूं खोले वेठा आहिनि उहो जेको गैर रस्मी पोरियो आहे
उहो असांजी सर्विसिस ते थो आधारित ऐं उहा ई सर्विसिस उन गैर रस्मी शोबे खे तव्हां एतिरो वधायो उन जूं तव्हां जेको आहे उन में के बि मराठो न ॾियो ऐं उन गैर रस्मी शोबे जी जेका वॾी अक्सरियत आहे उहा औरतुनि ते मुश्तमिल आहे छाकाणि जो तव्हां जेको मां ॿुधाया आहिनि त आइडियोलॉजिकल नज़रियाती तौर ते औरतुनि खे ग़ुलाम रखो तव्हांजो त कमु कोन्हे जो तव्हां ॿाहिरि निकिरी करे घर खां तव्हां ॿाहिरि कमु कयो कैपिटलिज्म एज अ रिजर्व आर्मी तौर औरत खे रखंदी आहे फर्स्ट टू बी लास्ट टू बी हायर्ड फर्स्ट टू बी फायर्ड सभ खां आख़िर में उन्हनि खे हायर कंदा ऐं सभ खां पहिरियों उन्हनि खे फायर कंदा सो इहो जेको बि इहो सॼो वायुमंडल आहे इहो वरी हिकिड़ो केयर इकोनॉमी तौर ते थो अचे केयर इकोनॉमी जेको तव्हां मज़दूर पैदा करे ॾियो सरमाएदार खे पर हू तव्हांखे उनजी कम जी का बि अहमियत न ॾियनि ऐं इन ई करे पब्लिक ऐं प्राइवेट हिकिड़ियूं बाइनरीज़ बि ठहनि असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं बि कंहिं औरत सां इस्तेसाल थींदो आहे त चयो वेंदो आहे त इहो हिनजो ज़ाती मामिलो आहे इहो असांजो मामिलो न आहे जीअं जेको आहे हाणे जेको मां वरी इस्लामाबाद जो बि वाक़ियो ॿुधाईंदमि जेको मोटरवे वारो वाक़ियो थियो हुयो उते माण्हू ॾिठो पिए त हिकिड़ी औरत सां हिकिड़ा माण्हू अची करे ज़बरदस्ती था कनि त हुननि सम्झो त इहो त कोई हिनजो ज़ाती मामिलो हूंदो ऐं अॼु बि असांजे घर में जेकॾहिं कंहिंसां को ज़ुल्म जबर थिए त असां चवंदा आहियूं ॾिसो इहो त हिनजो ज़ाती मामिलो आहे पोइ तालीम ऐं ईअं ई ज़ाती ऐं जेको हिकिड़ो अवामी आहे उनखे ई विदशाही ऐं सरमाएदारी वधाईंदा आहिनि जे अॼु को माण्हू पंहिंजे ॿार खे तालीम नथो ॾियाराए सघे त हुनखे इहो चयो वेंदो आहे त इहो हिनजो ज़ाती मामिलो आहे जे सिहत हुनखे नथी ॾियारे सघिजे त इहो हुनजो ज़ाती मामिलो आहे छा इहे ज़ाती मामला आहिनि या इहे अवामी मामला आहिनि तॾहिं जेको आहे औरतुनि जी तहरीक इहो सुवालु खयो हुयो त अवर पर्सनल इज़ पॉलिटिकल असांजो जेको ज़ाती मामिलो आहे उहो ई असांजो सियासी ऐं अवामी मामिलो आहे इहो असांजी कंहिं ज़ातियात ते नाहे बिछल पर छा असां सरमाएदारी ऐं क़दरशाही खे जेके असांखे हुकुमरानी पार्टी हुजनि या वरी असांजा जेके इदारा हुजनि जुडिशरी हुजे तालीम हुजे या असांजी जेका मीडिया हुजे छा सिर्फ़ु इन ज़रिए ई औरतुनि जो तशद्दुद थो थिए छाकाणि जो जे तालीम ॾिसंदासीं उन में बि असांखे इहो ॿुधायो वेंदो त ॾिसो औरत त हीअं आहे औरत ते त औरत जी त इहा हुनजी शान आहे त उहा पंहिंजे घर खे वधाईंदी पंहिंजे घर खे संभालींदी 8वीं क्लास जो इहो आहे न चैप्टर तव्हां सभु जेके पढ़िया हूंदो हुननि खे यादि हूंदो सुगड़ ज़ाल उहा सुगड़ ज़ाल जो इहो ई कमु हूंदो आहे पर ऐं उते वरी मज़हब सकाफ़त उनजो मिसाल मां रखंदमि त थोरो अॻिते हली करे पर इन्हनि सभिनी महाज़न ते उहा अदलिया हुजे उहा तालीम हुजे उहा मीडिया हुजे या उहा हुकुमरानी पार्टियूं हुजनि इन्हनि सभिनी महाज़न ते औरत विढ़े थी उन ख़िलाफ़ उन जबर ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ थी उथारे जंहिंजी तहरीकुनि खे असां चऊं था त इहे फेमिनिस्ट तहरीकूं आहिनि जेके औरत जी जिन्स ते थींदड़ जेको इस्तेसाल आहे उन ख़िलाफ़ न सिर्फ़ु उन ख़िलाफ़ आवाज़ उथारे पर गॾोगॾु बराबरी जी ॻाल्हि कनि हिते छो जो मुंहिंजो मौज़ू जेको आहे उहो औरत ऐं सियासत आहे त हाणे अक्सर असांखे चयो वेंदो आहे त जेको फेमिनिस्ट सवाल आहे जेको फेमिनिस्ट सवाल आहे उहो त को सियासी सवाल कोन्हे फेमिनिज़म जो कमु बसि एसि ताईं आहे जो औरतुनि खे कुझु हक़ ॾिना वञनि उन्हनि खे आला इदारनि ताईं पहुचायो वञे इक्वल अपॉर्चुनिटीज़ इक्वल ऑप्शन्स तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो एसि ताईं औरत जी तहरीक महदूद आहे पर अॼु हिते ॻाल्हि कंदासीं त औरत जी तहरीक खे सियासी छो न हुजणु घुरिजे ऐं इहा औरत जी तहरीक सियासी कीअं हुजणु खपे इन्हनि ॿिन्हिनि मामलनि ते जेको आहे एलन बादू फ्रेंच फिलोसोफर हिकिड़ी ॻाल्हि रखी त सच खे तख़लीक़ करण जा 4 इवेंट्स आहिनि सच खे तख़लीक़ करण जा 4 इवेंट्स आहिनि उन मां जेको पहिरियों इवेंट आहे उहो आहे सियासत ऐं जेको ॿियो आहे उहो आहे प्यार लव टियों आहे आर्ट ऐं पोइ आहे साइंस
इन्हनि सभिनी महाजन ते जेके बि सच खे तकलीफ़ करण जा हिकिड़ा अमल आहिनि, हिकिड़ा इवेंट आहिनि, उन्हनि सभिनी अमलनि में औरत पाण खे मञायो आहे। उहा मैरी क्यूरी हुजे, जेका पहिरीं साइंसदान हुजे जे ॿिनि मुख़्तलिफ़ जेका शोबनि में नोबेल प्राइज़ खटिया हुजनि, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स। वरी ईअं ई असां आर्ट ॾिसूं, प्यार ॾिसूं, जॾहिं का औरत प्यार कंदी आहे त चवंदा आहिनि त लतीफ़ जे प्यार खे, औरत जी जे प्यार खे ॻायो हुजे उन खां वधीक ॿियो कहिड़ो मिसाल हूंदो। पर हिते जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो आहे सियासत। त उन ते था ॻाल्हायूं। अक्सर असांखे चयो वेंदो आहे त हिन सियासत सां असांजो को वास्तो कोन्हे, ऐं अॼुकल्ह हिकिड़ो ॾाढो टर्म ऐं कॉमन आहे, एक्टिविस्ट आहियां मां जेको आहे न एक्टिविस्ट आहियां, हिकिड़ा समाजी कम कंदी आहियां। पर पॉलिटिकल वर्कर असां चऊं इन खां असां थोरो कीवाईंदा आहियूं, छाकाणि त सियासत में शायदि उन्हनि जो कमु आहे जेको तव्हां हाणे वायुमंडल ॾिसो था। असांजो कॉमरेड जेको आहे सियासी पस मंज़र ते ॻाल्हाईंदो, पर तव्हां सियासत में केतिरा बि दिलचस्पी न रखंदड़ हुजो, पर सियासत शायदि तव्हां में दिलचस्पी रखंदड़ आहे। तव्हां जॾहिं जेको आहे कार्ड था, तव्हां वटि जॾहिं शनाख्ती कार्ड आहे, इहो प्रूफ आहे त असां हिकिड़ा सियासी शहरी आहियूं। पर असांखे ख़ासि हिकिड़े पैराए में इन सॼी सियासी वायुमंडल खां पासे ते कयो वेंदो आहे। हिते औरत छॾियो, हिते त नौजवाननि खे बि चयो वेंदो आहे त हा जी सियासत करणी बि आहे त हुकुमराननि पार्टियुनि जी करणी आहे, पर जेका मज़दूरनि, जेका प्रोग्रेसिव पॉलिटिक्स आहे उन सां असांजो वास्तो कोन्हे। सो इन जेंडर जी बुनियाद ते या जेका फेमिनिस्ट आहे, सोशल फेमिनिस्ट आहिनि, उन्हनि खे छो न सियासी हुजणु घुरिजे। हिते मां फेमिनिज़म फॉर 99% जी ॻाल्हि कंदमि। हिकिड़ो तमामु नओं किताबु आयो आहे, सिर्फ़ु 90 पन्ननि जी बुनियादनि ते। उहो किताबु तॾहिं लिखियो वियो जॾहिं पोलैंड में, हाणे जी ॻाल्हि आई आहे, 2007 जी ॻाल्हि आहे, त पोलैंड में 1 लख औरतूं निकितियूं हुयूं त असांखे अबॉर्शन जो हक़ हुजणु घुरिजे, जंहिं ते हाणे 2007 पोलैंड में अञा ताईं अबॉर्शन जे हक़ जे लाइ विढ़नि थियूं आहियूं। त असां जेको आहे माना मुंहिंजे जिस्म खे एतिरी त मुंहिंजी जेको आहे हुकुमरानी हुजे त मां ॿार ॻणियां या न ॻणियां, उनजे लाइ जॾहिं पोलैंड में 1 लख मायूं निकिरनि थियूं तॾहिं हिननि हीउ किताबु लिखियो त फेमिनिज़म फॉर 99%। हाणे हिते जेकॾहिं मां को इहो चवां त औरत जो कमु सिर्फ़ु जिन्स जी सियासत करणु आहे या जिन्स जो जेको जिन्स जी बुनियाद ते जेको इस्तेसाल थिए थो, मुंहिंजी बायोलॉजिकल ते न, पर जेको सॼी जेंडराइज़ेशन कीअं हिकिड़ी औरत थी थिए उन ते ई सिर्फ़ु मुंहिंजी सियासत बीठल आहे। त पोइ छा जेको मलिक रियाज़ जेको औरतुनि खे जेको बेदख़ल करे रहियो आहे, जेको उन्हनि जी जेको रिसोर्सिस खे जेको पंहिंजे कब्ज़े में वठी रहियो आहे, जेके औरतूं उते विढ़नि थियूं, छा मां उन्हनि खे पंहिंजी फेमिनिस्ट तहरीक खे उन सां न विञींदमि? छा मां न चवंदमि त इहा बि औरतुनि जी जदोजहद आहे? छा मां काठोर जी औरतुनि सां जेको आहे गॾु बीहण खां इनकारी थींदमि त छो जो इहे जेको आहे हुकुमराननि पार्टियुनि सां उन सां लह विचड़ में अचिणो आहे त ॾिसो असां जेका फेमिनिज़म कंदासीं न, उहा सिर्फ़ु ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ कंदासीं। बाक़ी जेके मलिक रियाज़ जहिड़ा टाइकून जेके औरतुनि जी बेदख़ली कनि था या जेके उन्हनि खे उन जी ज़मीन खसनि था, जेका उन्हनि जी तहरीक आहे उहा औरतुनि जी तहरीक न आहे, उहा बि ओतिरी औरतुनि जी तहरीक आहे जेतिरी हिकिड़ी कंहिं जिन्स जी बुनियाद ते इस्तेसाल ख़िलाफ़ तहरीक हूंदी। इन खे असां चऊं था फेमिनिज़म फॉर 99%। इन खां पोइ ही तव्हां असां ॾिसी रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जी हुकूमत 15 सालनि खां हिते मौजूदु आहे, ऐं 15 सालनि जे दौरान अॼु ॾींहं ताईं बि असांखे क़बाइली झेड़नि में जेको आहे माण्हू ॾींहों ॾींहुं कतलेआम साम्हूं अचे थो, ऐं क़बाइली झेड़ा बि गैरत जी बुनियादुनि ते। छा असां इहो सवाल जे कंदासीं त पीपल्स पार्टी असांखे जेको आहे कहिड़ियुनि इन्हनि जागीरदारी ऐं क़बाइलियत मां कढी रखियो आहे, त छा इहा फेमिनिज़म फॉर 99% न हूंदी? या छा इहो हिकु औरत जो सवाल न आहे त मुंहिंजे घर जा बच्चा, मुंहिंजा जेके भाइर आहिनि, मुंहिंजा जेके पीअर आहिनि, मुंहिंजा जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे उहो जेको आहे महफ़ूज़ हुजे? छा इहा औरत जी सियासत न हूंदी? या वरी जेको आहे असांखे चयो वेंदो आहे त ॾिसो ठीक बसि तव्हांखे जेको आहे पीपल्स पार्टी ॾेई छॾी न, या 4 मराठूं बेनज़ीर इनकम सपोर्ट में तव्हांखे ॾेई छॾी न, पोइ तव्हां जेको आहे छो था जेको आहे तालीम जी ॻाल्हि कयो, छो था सिहत जी ॻाल्हि कयो, छो था तव्हां महांगाई ख़िलाफ़ ॻाल्हि कयो,
में मुझे घर में महंगाई जे करे मुझा बच्चा आहिनि जेके बुख विचा मरनि था इहो बि औरतुनि जो ही सवाल है। छाकाणि जो जेकॾहिं घर में अटो न आहे त तव्हां उहो जेकॾहिं हिकु मर्द जो सवाल है तो ओतिरो ही औरत जो भी सवाल है। जे घर में पानी नथो अचे त इहो मर्द जो भी सवाल हूंदो त उन खां वधीक औरत जो भी सवाल हूंदो। जबरी मुश्तकिन खिलाफ़ जेकॾहिं मुझूं बलोच भेणूं बीहनि थियूं, जेकॾहिं मुझूं सिंधी भेणूं बीहनि थियूं, या जेकॾहिं किथां बि जबरी मुश्तकिन खिलाफ़ आवाज़ थो थिए, छा इहा औरत जी सियासत या मां चवंदमि त छा इहा मूंसां मुंहिंजे जेको वजूद सां सलाहियल सियासत न हूंदी जो मां पंहिंजी जेकी जबरी मुश्तकिन खिलाफ़ जेकी मुझूं भेणूं बीहनि थियूं मां उन्हनि सां गॾु कई बीहां। हाणे अचूं था कॾहिं ही सभु सवाल उन ही बराबरी जे दायरे में था अचनि जंहिंमां असांखे ॿाहिरि कयो वेंदो आहे, जंहिंमें असांखे चयो वेंदो आहे त तव्हां फेमिनिज़म जी ॻाल्हि कयो, सिर्फ़ इक्वल फेमिनिज़म बराबरी जी बुनियाद ते ॻाल्हि कयो, पर उनखे सियासी न बणायो, उनखे सियासत सां न ॻंढियो। हाणे वरी इन ई सियासत सां ॻंढींदे अञा अचूं था त सकाफ़त बि असांजो ओतिरो ई हिकिड़ो सच खे तकलीफ़ करण जो मामिलो आहे जीअं मां एलन बाबू जी ॻाल्हि करे आहियां। लतीफ़ कचहरियूं असां वटि न जाम थींदियूं आहिनि, लतीफ़ राग बि जाम थींदा आहिनि, पर उन में औरतुनि खे वञण जी इजाज़त न हूंदी आहे। हाणे इहा केॾी न दिलचस्प ॻाल्हि आहे त लतीफ़ जे सभु सूरमियूं औरतुनि खे हुजनि, लतीफ़ जे माली जी सूरत में स्टेटस को खे चैलेंज कयो हुजे, अॼु असांजो स्टेटस को भले प्रयास हूंदो, अॼु असांजो स्टेटस को न उहा एस्टेब्लिशमेंट हुजे या उहा पीपल्स पार्टी हुजे, इहे सभु हुक्मरान पार्टियूं हुयूं, या उहा पिलशाही हुजे, उहा उनखे निंदींदड़ हुजे, ओढ़ा का सफ़र जेको आहे ससुई कया हुजनि, सुहिणी जी शक्ल में उहा निकिती हुजे, पर उन्हनि खे ॿुधण जे लाइ ॾिसो असां औरतुनि खे नथा घुराए सघूं। इहो शायदि जेको आहे न उहो मर्द ई लतीफ़ कचहरियुनि में या लतीफ़ राग ॿुधंदा। अच्छा, मुर्शिद असां कंदासीं त लतीफ़ असांजो मुर्शिद आहे, पर जॾहिं उन ई मुर्शिद जी ॻाल्हि ईंदी त बाबा उन मुर्शिद औरतुनि उनजूं हीरोइन ई औरतूं हुयूं, पर उते ॾिसो उते असां तव्हांखे इजाज़त नथा ॾेई सघूं, त पोइ असांखे शायदि इहो तइ करिणो पवंदो त असांजो मुर्शिद केरु आहे। उहो लतीफ़ आहे जे औरत जी मज़ाहिमत, उनजी सियासत, उनजे जेको आहे ॿाहिरि निकिरण जी, विढ़ण जी, जिदोजहद जी ॻाल्हि कई हुजे, या वरी असांजो मुर्शिद जेको आहे उहा रुजत परस्त जेको आहे सकाफ़त हुजे, या उहा रुजत परस्त जेको आहे सियासत हुजे, जेका असांखे सिर्फ़ु जेको आहे न हिकु पासाओ मंज़र ॾेखारींदी त थोरी घणी आज़ादी ॾींदासीं, पर इन खां वधीक न। ॿियो वरी असांखे ॿुधायो वेंदो आहे त न औरत ॾाढी कमज़ोर आहे, ऐं औरत ॾाढी हीणी आहे, पर वरी उते ई लतीफ़ जी ॻाल्हि कंदमि त उते त न असांखे का बि औरत हीणी या कमज़ोर नथी नज़र अचे। काठोर में जेके औरतूं मरी प्यास या ॿुधियूं छा उहे कमज़ोर आहिनि, बदीन में जेके औरतूं विढ़नि थियूं, जेके थर में औरतूं विढ़नि थियूं, छा उहे कमज़ोर औरतूं आहिनि, पर असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे। हिते ई लतीफ़ जाई हिकिड़ियूं सुठियूं आहिनि, सब्र ऐं शुक्र खे काले आऊं कंदी, जेको असांखे सब्र ऐं शुक्र जी सॼो ॾींहुं तलक़ीन कई वेंदी आहे। उहा प्रोग्रेसिव सियासत हुजे, उन में बि चयो वेंदो आहे ॾिसो थोरो घणो तव्हांखे असां प्रोटेस्ट में वठी वेंदासीं, पर लतीफ़ कचहरियुनि में राति जो हली करे तव्हां ॿुधो एतिरो असां तव्हांखे जेको आहे न अॻिते नथा करे सघूं। सो हिन सब्र ऐं शुक्र खे काले आऊं कंदी, आया जे संदी सो त घुरिजे साण। सो इहा जेका हिकिड़ी शेम फेमिनिज़म, नियो लिबरल फेमिनिज़म आहे, जेका औरत जे सवाल खे इन सॼी सियासत खां असां खां कटे असांजे साम्हूं रखे। वरी मां चवंदमि जेका इहे काठोर जूं जेके औरतूं हुजनि या जेके बि जिते बि औरतूं विढ़नि थियूं, छा इहे लतीफ़ जी सूरमियुनि जी असांखे शक्ल नथियूं ॾियनि, जेके पंहिंजे रिसोर्सिस लाइ विढ़ंदी हुजनि, जेके पंहिंजी ज़मीन लाइ विढ़ंदी हुजनि, ऐं असां उन्हनि खे चऊं त ॾिसो इहा जेको आहे हिकिड़ी सियासी माना शक्ल न आहे जो औरतूं इन पहिराए खे बि विढ़नि, उहा हूंदी आहे शेम फेमिनिज़म या नियो लिबरल फेमिनिज़म, जेको सरमाएदार पाण चाहींदो आहे त थोरो घणो मराठी ॾेई छॾियूं त जीअं थोरो चुप करे वेही रहनि, न त पोइ वरी घणा हक़ घुरंदियूं त पोइ असांखे मर्दनि जे लाइ असां हिकिड़ो जेको आहे कमु नथा ॾेई सघूं, उन्हनि खे रोज़गार नथा ॾेई सघूं, त जीअं इहे हेॾियूं सॼियूं जे औरतूं निकिरी ईंदियूं त उन्हनि जो रोज़गार असांखे किथां उहे असां किथां कढी सघंदासीं। सो फेमिनिज़म
तहरीक थे जेसिताईं असां इन पंहिंजे क़ौमी सवाल हुजे पंहिंजे तबक़ाती सवाल सां नथा जुड़ियूं त उहा असांजी अणपूरी हूंदी, उहा असांजी कम्युनिस्ट तहरीक त हूंदी पर उहा असांजी सियासी तहरीक सां न सलाहियल हूंदी। ऐं हिते जेको आहे कुझु हिकिड़ा सेनेट जा बि मिसाल ॾींदी हलां त असांजूं जेके हुक्मरान पार्टियूं आहिनि उहे उन्हनि जा सेनेटर्स वेही करे इहो चवंदा आहिनि त ॾिसो जेको आहे औरतुनि खे एतिरो मारियो जो उन्हनि जी बसि हॾी न टुटे, छो जो इहो त असांजी सकाफ़त में आहे। हिते 2008 में हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो बाबाकोट जाफराबाद में, जंहिंमें 5 औरतुनि खे ज़िंदा दफ़न कयो वियो हुयो। उतां जे सेनेटर जेको आहे इसरारुल्लाह ज़हरी इहो चयो हुयो त इहा असांजी सकाफ़त आहे ऐं असां खां इन ते केरु बि सवाल नथो करे सघे त असां औरतुनि सां कीअं ज़ुल्म जबर कयूं था। ऐं हीउ जेको असां वटि नसीराबाद जो वाक़ियो थियो इहो त असांखे तय करणो पवंदो न त असां कहिड़ी सकाफ़त सां था बीहूं, असां लतीफ़ जी सकाफ़त सां था बीहूं या असां इन मुर्दा इन सड़ियल कहिड़े सकाफ़त सां गॾु था बीहूं। ईअं वरी मां हिकु ॻाल्हि पहिरियों बि रखी आहियां त जेको कंज़र्वेटिव लेफ्ट हूंदो या जेके प्रोग्रेसिव पार्टियूं हूंदियूं उहे बि इहो ई चवंदियूं आहिनि त तबक़ाती जेको सवाल हल थी वेंदो त औरत जो जेको सवाल आहे उहो ऑटोमेटिकली हल थी वेंदो। पर जीअं मां ॻाल्हि रखी आहियां त जीअं औरत जो सवाल या जेका कम्युनिस्ट तहरीक आहे उहा अणपूरी आहे तबक़ाती सवाल खां क़ौमी सवाल जे बग़ैर, तीअं ई तबक़ाती जदोजहद या जेके बि तबक़ाती सवाल ते विढ़नि था उहा अणपूरी आहे जे असां पंहिंजी औरत जे सवाल खे हिकिड़ो सानवी तौर करे था खणूं, उनखे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स जो हिसो नथा बणायूं। ऐं फ्रीडम जेका आज़ादी आहे न उहा प्री कंडीशन हूंदी आहे इक्वालिटी जी, हिकिड़ा आज़ाद माण्हू ई बराबरी जी ॻाल्हि करे सघंदा आहिनि, गुलाम माण्हू जेके न उहे आज़ादी जी ॻाल्हि न करे सघंदा। सो हिते जेके बि फेमिनिस्ट आपा नसीम जेका वैफ जे बुनियादु विधो उन आपा नसीम 2019 में हाणे चयो त फेमिनिस्ट तहरीकुनि खे जेकॾहिं सधारो थियणो आहे त उहे तॾहिं ई सधारियूं थी सघंदियूं जॾहिं पाण खे सियासी तहरीकुनि, सियासी पार्टियुनि ऐं सियासी जेको बि असां वटि कैपिटलिज़म जो सवाल हुजे या उहो फिरशाही जो सवाल हुजे जे उन्हनि सभिनी सवालनि सां जोड़े करे रखी आहे। सॉलिडेरिटी इज़ अवर विपन, जीअं मां ॻाल्हि करे आहियां त जेकॾहिं मां काठगोर जी औरतुनि सां नथी बीहां त इहा मां पंहिंजो जेको मुंहिंजो हथियार आहे ॿेड़ जो उन ते मां कमज़ोर कंदमि। मां पंहिंजी जेका सॉलिडेरिटी जेको मुंहिंजो हथियार आहे मां उन ते हथी वठाइण जी ॻाल्हि आहे। हाणे हिते जेका मां आख़िरी ॻाल्हि कंदमि उहा त मां रखी आहे हिकिड़ो त क़ौमी सवाल सां बि औरत जो सवाल जुड़ियल आहे ऐं तबक़ाती सवाल सां बि, पर हाणे जेको अहम जेको नुक़्तो आहे उहो माहौलियात जो सवाल आहे। असां वटि जेको हाणे जेको हिकिड़ो टिकिंग काइंड ऑफ बॉम्ब जेको हले पियो न त असां कहिड़ी हिकिड़ी तबाहकारी जी तरफ़ वञी रहिया आहियूं, उन तबाहकारी जो त हिकिड़ो थोरो नंढिड़ो हिकिड़ो चवंदा आहिनि न टिप ऑफ द आइसबर्ग असां हिननि सैलाबनि में ॾिठो हूंदो, पर हाणे चवनि था त न कुझु ई सालनि खां पोइ सिंध में हिकिड़ा अहिड़ा इलाइक़ा बि थींदा जिते कोई जीव जड़ो को ज़िंदा न रही सघंदो, अहिड़ी असां बर्बादी जी तरफ़ वञी रहिया आहियूं। ऐं इन ई जेको आहे सैलाब में जेके सभ खां वधीक जेका मुतासिर थींदड़ हुई उहा औरत हुई। 7 लख जेको आहे पाकिस्तान में पूरायूं औरतूं हुयूं जिन खे न सिहत हुई न जेको आहे का उन्हनि जी को माना उन्हनि खे ख़बर हुई त हीअ किथे हिननि जो व्यम थींदो, हिननि खे को खाद खुराक मिलंदी, को हिननि खे मेडिसिन्स मिलंदियूं या न मिलंदियूं, इहो त सरे सां असांजे हुक्मराननि जो कॾहिं मथे जो सूर रहियो कोन्हे। सो इहो माहौलियात जो सवाल औरत जे सवाल सां जुड़ियल आहे या मां चवंदमि त फेमिनिस्ट तहरीक जेसिताईं इन माहौलियात जे सवाल सां पाण खे नथी जोड़े त उहा अणपूरी हूंदी। ऐं इन खां अलावा जेका ग्लोबली इहा हिकिड़ी कल्ह गार्जियन में रिपोर्ट आई आहे त ग्लोबली जेका दरबदरी थी थिए उनमें 90% जेका दरबदरी आहे उहा औरतुनि जी थी थिए। ऐं तव्हां ॾिसो उन्हनि खे वॉशरूम तव्हां जो किथां उते इस्तेमालु कंदियूं हूंदियूं, उन्हनि जी जेका माहवारी जा उन्हनि जा मसइला आहिनि उहे किथे हल कंदियूं हूंदियूं। त हीउ जेको माहौलियात जो सवाल आहे जेको ॾींहों ब ॾींहुं तबाहकारियुनि जी तरफ़ वञी रहियो आहे, असां जेसिताईं इनखे फेमिनिस्ट तहरीक सां नथा जोड़ूं या सियासी सवाल नथा कयूं तेसिताईं असांजी जदोजहद अणपूरी हूंदी। सो आख़िर
रखंदमि त औरत जो सवाल फेमिनिज़म तॾहिं सगाई थी थी सघे जॾहिं असां औरतुनि जे मसइलनि, औरतुनि जी जिन्स जे इस्तेसाल ख़िलाफ़ सां गॾोगॾु जिन्सी इस्तेसाल सां गॾु असां तबक़ाती इस्तेसाल, असां क़ौमी इस्तेसाल ऐं असां माहौलियाती इस्तेसाल ते न लॻंदासीं। सो मज़बूत तहरीक तॾहिं जेको आहे सगाई थी सघंदियूं आहिनि जॾहिं उहे हिक ॿिए सां जुड़ी करे हिक ॿिए खे पाणी ॾेई करे वधाईंदियूं आहिनि। सो तोड़े लहे न पेर तोए रहता ऋण, सो ऋणदासीं पिया इन मज़ाहिमत में ई असांजो जियापो आहे ऐं इन मज़ाहिमत सां ई असां जेको पंहिंजो ख्वाब ॾिसी रहिया आहियूं तंहिंखे जेके नंढियूं जेके मां छोकिरियूं ॾिसां थी उन्हनि जी ज़िंदगी या जेके मर्द आहिनि जिनखे बि सॼो हिकिड़ो डीह्यूमनाइज़ थो करे वञे उन्हनि खे बचाए वेंदो कंदो त अमल कीअं थींदो। अमल हिते ॾिसूं था त हाल में जेको आहे माना अक्सरियत मर्दनि जी वेठियल आहे ऐं अक्सर करे हर प्रोग्राम में ईअं ई थींदो आहे। पोइ उहो असां बि हिते जेको आहे लेफ्ट जी हिकिड़ी प्रोग्रेसिव जंहिंखे पाकिस्तान जी सभ खां वॾी लेफ्ट जी सियासत उन सियासी पार्टी मञियो थो वञे पर उन्हनि जा बि जेके प्रोग्राम हूंदा आहिनि उन्हनि में औरतुनि जी उन्हनि औरतुनि जे सवाल ते त ॾाढो घणो कमु कयो आहे ऐं करे बि रहिया आहिनि तॾहिं अॼु असांखे म्यूज़िक बि रखियो आहे औरत ऐं सियासत। पर को बि प्रोग्राम हुजे पोइ जेके क़ौमी जेके पार्टीज़ आहिनि जिन जो तरक़ी पसंदि सियासत सां सलाहियल हुजनि पर उन्हनि सभिनी प्रोग्रामनि में मर्दनि जी अक्सरियत नज़र ईंदी आहे। असां अमल ॾाढो चवंदा आहियूं पर उहो अमल शायदि तॾहिं शुरू थींदो जॾहिं असां पंहिंजे घर खां शुरूआत कंदासीं। ऐं छा इहो असांजो मरहूम सदर अॻूणो सदर हुयो कॉमरेड फानूस गुजर उन चयो त ईअं करे सघिजे थो ऐं इहो असां जेका बि सियासत करे रहिया आहियूं तरक़ी पसंदि लेफ्ट जी सियासत उहा असांखे इम्पॉसिबल चयो वेंदो आहे न त असां इम्पॉसिबल खे पॉसिबल था कयूं त जॾहिं उहा सियासत करे था सघूं त पोइ तव्हां घर मां जे सभु औरतूं न त हिकु औरत त हर को माण्हू पंहिंजे मर्द पंहिंजे घर मां वठी अची करे इन्हनि सियासी प्रोग्रामनि में विहारे सघे थो ऐं तॾहिं ई जेको आहे तव्हां ॾिसंदव त तव्हांखे उहा हिकिड़ी समाजी तौर ते बि उहा तब्दीली नज़र ईंदी। असां तमामु वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं बराबरी जूं अमल जूं पर उहो अमल बराबरी आज़ादी माफ़ कजो शायदि असां घर खां ॿाहिरि रखी ईंदा आहियूं। जॾहिं घर जे अंदरि दाख़िल थींदा आहियूं त पोइ असां उन ई छो जो उन ई विदेशालियत जा शिकार थी करे असां औरतुनि खे उहो ई कमतर सम्झंदा आहियूं ऐं उन में सिर्फ़ु मर्द शामिल आहिनि उन में असां औरतूं बि शामिल आहियूं। असां जूं जेके अखड़ियूं आहिनि असांजूं जेके भेणूं हूंदियूं उहे बि इहो ई चवंदियूं त पोइ असांजो सियासत सां कहिड़ो कमु पर जॾहिं असां नौजवाननि खे तब्दील करे था सघूं जॾहिं असां नवां सियासी वर्कर ठाहे था सघूं ऐं उहे रोज़ हिकिड़ा सियासी वर्कर वेंदा आहिनि त वरी ॿिया सियासी वर्कर ईंदा आहिनि त पोइ छा असां घर में वेठल पंहिंजी औरतुनि ते एतिरो मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु कंदा आहियूं। इहो सुवाल त तव्हांखे ऐं असांखे पंहिंजे पाण खां पुछणो पवंदो त असां जे अमल जी ॻाल्हि था कयूं उहो अमल असांजो पाण ताईं किथे मौजूदु आहे। सो मसइलनि जा हल कहिड़ा आहिनि? मसइलनि जा हल इन सोशलिस्ट फेमिनिज़म में आहे इन तबक़ाती जेको इस्तेसाल आहे उनजी बराबरी ते उन में मौजूदु आहे पर उहे मसइला जेके न उहे लॉन्ग टर्म हिकिड़ी सियासत आहे नंढा नंढा मसइला जे उन्हनि जा हल कहिड़ा थी था सघनि त असां लतीफ़ जूं जेके सूरमियूं आहिनि मां त हिते हर हिकु लतीफ़ जी सूरमी थी ॾिसां जेका हिकिड़ी थर जी छोकिरी अची करे सिंध यूनिवर्सिटी में तालीम हासिल थी करे पंहिंजी अलाए केतिरी रीतियुनि रिवाजनि रस्मुनि खे तोड़े करे उहा हिकिड़ो मिसाल क़ाइमु थींदी हूंदी त जॾहिं इहा छोकिरी तालीम हासिल करे थी सघे त पोइ असांजे ॻोठ जूं ॿियूं हज़ारे छोकिरियूं तालीम हासिल करे थी सघनि त उते असांखे इहो सुवालु पुछणो पवंदो त असां उते लतीफ़ जी सूरमियुनि जे लाइ कहिड़ो माहौल था पैदा कयूं। असां उन्हनि जे लाइ कोई पॉज़िटिव माहौल था पैदा कयूं या जेको आहे या असां उमिरि जो किरदारु था अदा कयूं या असां टेरनि जो जबलनि जो टूंगरनि जो किरदारु था अदा कयूं। इहो सुवाल असांखे जेके नौजवान वेठल आहिनि न उहे बि अक्सर जेको आहे छोकिरियुनि खे हरासा करणु तव्हां न तव्हांजा दोस्त जेके तव्हांजा पासे ओड़े
ते भी सीटूं वठंदासीं, पर असांजी जेका न्याणी मेरिट ते बि पढ़ंदी न उनखे बि घर जा 4 कमकार करे पोइ उनखे पेपर जी तयारी करणी पवंदी आहे। ऐं उहो जेको असांजो हिकिड़ो बिगड़ियल छोकिरो जो घर जो छोकिरो आहे, असांजो जेको आहे अॻिते ख़ानदान हलाइण जो अलम बरदार आहे, पोइ उहो भले पढ़े न पढ़े न उनजी सेल्फ ते सीट वठी ॾींदासीं, पर उहो ॿाहिरां ईंदो न अबा भाउ आयो आहे घर उनजो ख़िदमत करेसि, को चाकरी करेसि, अमा मां बि त पढ़ी आई आहियां, हा तूं पढ़ी आई आहियां पर तोखे ॿिए घर वञिणो पवंदो, या वरी तालीम अॻे इन जे लाइ कराई ॾिनी थी वञे घणो घणो छाकाणि जो रिश्ता सुठा अचनि, छो जो अॼुकल्ह जेको मर्द आहे न उनखे थोरी हाई फाई माना अहिड़ी खपे जेका होटल ताईं गॾु हली सघे, थोरो असां चऊं था की सोई मुंहिंजी ज़ाल आहे ऐं पोइ थोरी पंहिंजी इज़त माना इन हिसाब सां। बाक़ी केतिरियूं असांजूं न्याणियूं आहिनि जेके डॉक्टर थियनि थियूं, पर उहे उन्हनि जा साहुरा या उन्हनि जा ख़ानदान पे कंदा आहिनि त उहे अॻिते पंहिंजे शोबे खे कंटिन्यू करे सघंदियूं या न करे सघंदियूं। हम ॿुधाए आहियूं त फिदरशाही ऐं सरमाएदारी जेको नज़रियाती हिकिड़ो इस्तेसाल थी करे उहो इहो नज़रियाती इस्तेसाल आहे त मर्दनि ऐं जेके असांजा नंढड़ा जेके असांजा जीअं ई ॿार पैदा करण खां पहिरियों ई असांजा हिकिड़ा सांचा ठहियल आहिनि त जे असां अॼु बि जेके बि मर्द या जेके असां औरतूं बि वेठल आहियूं, जे असां सिर्फ़ु पाण सां ई जे इहो अहद कयूं त असां पंहिंजी घर वेठल न्याणियुनि खे हिकिड़ा बराबरि मौक़ा ॾींदासीं त पोइ असां ॾिसंदासीं त समाजी तब्दीली बि तव्हांखे नज़र ईंदी, औरतूं तव्हांखे ॿाहिरि निकिरंदे बि नज़र ईंदियूं। कोई वरी आयो त औरतुनि खे हक़नि जी ख़बर कोन्हे त पोइ औरत जेको आहे सियासत कीअं करे या उन्हनि खे ख़बर कोन्हे त उन्हनि जा हक़ कहिड़ा आहिनि, त मां सम्झां थी त औरत बिल्कुलु हर महाज़ ते सियासत करे थी। मां तालीम जो मिसाल तव्हांखे ॾींदी आहियां, उहा जेको आहे जुडिशरी में उहा मज़ाहिमत करे थी। जॾहिं माई मुख्तारा जो जॾहिं डेट थियो हुयो त परवेज़ मुशर्रफ चयो हुयो ॿाहिरि वञी करे हिकु इंटरव्यू में चयो हुयो त असांजूं मायूं इन करे रेप जी ॻाल्हि कंदियूं आहिनि त जीअं उन्हनि खे ॿाहिरि जा वीज़ा मिली सघनि, ऐं उहा औरत विड़ी 10 खां 12 साल उहा जुडिशरी में विड़ी। सो औरतूं हर महाज़ ते विड़नि थियूं ऐं औरतुनि खे हक़नि जी जेकॾहिं ख़बर बि कोन्हे त असां वटि जेको तालीमी निज़ाम आहे उहो ई हुजत परस्त आहे, उन में कॾहिं बि असांखे जेको आहे इहो त न ॿुधायो वेंदो आहे त जेका मां ॿोली ॻाल्हायां थी उहा बि औरत जी तकलीफ़ आहे, जेके ही असां जेके बिल्डिंग्स ॾिसूं था इहे बि औरत जी तकलीफ़ आहिनि। असां वटि त उहा जेका हुजत परस्त बि जेको तालीमी निज़ाम आहे न उन में बि जेकॾहिं पाकिस्तान खे जेको आहे अलॻि थियण जी तारीख़ ॿुधाई वेंदी आहे त उन में औरत खे ईअं ॿुधायो वेंदो आहे त फलाणे जी भेण, क़ाइद आज़म जी भेण, अलामा इक़बाल जी ज़ाल, फलां फलां करे असांखे ॿुधाया वेंदा आहिनि। सो जॾहिं माना मीडिया खां वीने करे तालीम ताईं असांखे औरतुनि खे गुलाम न सिर्फ़ु औरतुनि खे पर मर्दनि खे बि उन जो जेको आहे भाईवार करे रखियो वञे त पोइ असां किथां जेको आहे औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि माना उन्हनि खे ख़बर पवंदो किथां कंदासीं। पर अहिड़ा प्रोग्राम आहिनि, उहे अहिड़ा सोशलिस्ट स्कूल हूंदा, उहे अहिड़ा मज़हबी प्रोग्राम हूंदा जिते असां औरतुनि जे हक़नि जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं न सिर्फ़ु उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि पर उन्हनि जी मज़ाहिम जी बि ॻाल्हि। साईं जिन हिकिड़ो सुवालु पुछियो त ज़ेरी तंज़ीमूं जेके ठाही थी वञनि पार्टी में छा उनखे बि असां इस्तेसाल था सम्झूं? न, बिल्कुलु असां इहा त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे त हर पार्टी जेको आहे न पंहिंजी ज़ेरी तंज़ीम ठाहे थी, पर गॾोगॾु इहो सुवाल बि पुछणु घुरिजे छाकाणि जो कम्युनिस्ट सियासत मार्क्सिज़म जी सियासत ते घणे अरसे ताईं इहो सुवाल हावी रहियो ऐं अॼु ॾींहं ताईं बि कुझु मार्क्सिस्ट कम्युनिस्ट इहो बिल्कुलु सम्झंदा आहिनि त बसि बराबरी अची वेंदी तबक़ाती सवाल हल थी वेंदो त औरतुनि जी आज़ादी जो सवाल पाण हल थी वेंदो। सो जेके ज़ेरी तंज़ीमूं आहिनि छा वाकई में उनमें औरत जी सियासत, औरत जो सवाल उहो बुनियादी सवाल रखे थो या उहो सिर्फ़ु उनखे हिकिड़ो बसि माना पॉकेट हिकिड़ो भरियल हुजे त ॾिसो असां बि औरतुनि जी सियासत करे रहिया आहियूं, सिर्फ़ु एसि ताईं महदूद न हुजे ऐं जे सिर्फ़ु एसि ताईं महदूद न आहे जे सामूंडी हैसियत नथो रखे ऐं उन्हनि ज़ेरी तंज़ीमुनि जे ज़रिए बि औरतुनि जी ॻाल्हि अॻिते कई थी वञे, वधाई थी वञे त इहा बि ॾाढी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। पर गॾोगॾु असांखे इहो बि सोचणो पवंदो त फेमिनिस्ट तहरीकुनि खे जेसिताईं ख़ुदि
न अचिणो पवंदो या जेसिताईं उहे नथियूं पहुची सघनि तेसिताईं असांखे सियासी तौर ते बि उहा आज़ादी उहा बराबरी नज़र न ईंदी जंहिंजी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं। अच्छा, पोइ वरी चयो वियो त असां औरत जी सियासत खे रेवोल्यूशनराइज़ कीअं कयूं, जेकर इहे सभु सुवाल हिक ॿिए सां सलाहियल आहिनि त औरत जी सियासत तॾहिं जेको आहे इनक़िलाबी सियासत थी सघे जॾहिं असांजी जेका औरत जेके पाण में जेके पॉलिटिकल वर्कर्स आहिनि, जेके सियासी कारकुन आहिनि, उहे पंहिंजी फीमेल सियासी कारकुननि खे बि ओतिरो ई मौक़ा ॾियनि जेतिरा हिकिड़े खे मर्द सियासी वर्कर खे ॾिना था वञनि। अक्सर असांजूं जेके फीमेल साथियूं आहिनि उहे स्टडी सर्कल्स में अचण खां लवाईंदियूं आहिनि, छाकाणि जो असांखे इहो बि त ॿुधायो वेंदो आहे न त जेको औरत जेको ॻाल्हाईंदी उहो शायदि एतिरो सधारो न हुजे, तव्हांजा सुवाल शायदि एतिरा सधारा न हुजनि, पर असांखे इहो सुवाल पुछणो पवंदो त जेकॾहिं कंहिं इहो न पुछियो हुजे हा त गुल ॾाढो छो थींदो आहे या गुल किथां थींदो आहे, या हीअ जेके नंढा नंढा जेके साइंसी सुवाल आहिनि उहे शायदि साइंस बि अॼु एतिरी असर न करे हा। सो सुवाल या ॻाल्हि ॿोल केतिरी ॿाराणी या केतिरी जेको आहे माना ओतिरो तव्हांजो इंटेलेक्चुअल महाज़ ताईं न बीठल हुजे, पर पोइ बि असां जेकॾहिं पंहिंजी सियासी औरतुनि सियासी फीमेल वर्कर्स खे आॾो न आणींदासीं तेसिताईं असां उनखे इनक़िलाबी सियासत न करे सघंदासीं। ऐं वरी उहा ई ॻाल्हि त उनखे सानवी तौर ते न बीहारींदासीं। जेकॾहिं मां अचां थो त मुंहिंजी भेण बि अचे, जेकॾहिं मां अचां थो त मुंहिंजी ज़ाल बि अचे, तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं घर जो कमु सभ जो कमु हूंदो। इहो जेको आहे न इहो तॾहिं मुमकिन थी सघंदो, छो जो असां इहो चवंदा आहियूं त असां वञूं था सियासत करणु, तव्हां असांजे लाइ पोयां घर जा कमकार असांजे ॿारनि जी पालना कयो त पोइ असां वरी अची इनक़िलाब जी ॻाल्हि कंदासीं। सो ही घर जो कमु जॾहिं सभ जो कमु थींदो तॾहिं असां इनक़िलाबी सियासत जी ॻाल्हि थी सघंदी। अच्छा, औरतुनि खे ऑर्गेनाइज़ छो न कयो वियो आहे? मुंहिंजे ख़्याल में त औरतुनि खे बिल्कुलु जेका वॾी ज़्याल ख़िलाफ़ जेका पहिरियों जेका तहरीक हले थी उहा बि त औरतुनि ई ठाही हुई। मां नथी ॻाल्हायां उनजी त बैफ हाणे उहा किथे पहुती आहे, पर इहे औरतूं ई हुयूं जेके जाबिर ख़िलाफ़ लड़नि थियूं। MRD जी तहरीक हुजे, औरतूं हमेशह आॾो आॾो बीठी हुजनि। सिंधियाणी तहरीक जी ॻाल्हि हुजे, औरतूं असांखे ऑर्गेनाइज़ थींदे नज़र आयूं आहिनि। बिल्कुलु माई बख्तावर जो असां वटि मिसाल साम्हूं आहे, माई जिंदो जो मिसाल असांजे साम्हूं आहे, सभिनी महमूद हिते नज़र आहे। आसमा शियाज़ी इहा ॾाढी वॾी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। इहो बि मां सम्झां थी त असां औरतुनि जे बार बार चवण खां पोइ इहो मुमकिन थियो आहे त मर्द खाउड़नि सां गॾु औरतूं खाउड़ियूं बि अॼु असां सां गॾु हिते शामिल आहिनि। अच्छा, पोइ वरी चयो वियो त न पोलैंड में छो औरतूं निकितियूं अबॉर्शन जे ख़िलाफ़, इहो मज़हबी सुवाल आहे या कहिड़ो सुवाल आहे? त असां जेके उछरियल मुल्क आहिनि, जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, जेके बिल्कुलु हिकिड़ी सरमाएदार मुल्क असांखे नज़र ईंदा, उन में बि औरत तव्हांखे आज़ादु नज़र न ईंदी। उन में औरत खे मीडिया में वरी ऑब्जेक्टिफाई कयो वेंदो त तव्हांजो कमु रुॻो इहो आहे त तव्हां सुहिणो थी करे आॾो अचो, तव्हां पंहिंजे जिस्म खे ॾेखारे करे तव्हां मार्केट में शयूं तव्हां खपाए था सघो, ऐं असां तय कंदासीं त तव्हां केतिरा ॿार ॼणे थियूं सघो या तव्हां केतिरा ॿार नथियूं ॼणे सघो। सो तॾहिं औरतूं न कॉलेज में निकितियूं हुयूं। उहो मज़हबी सुवाल बि सरमाएदारी वरितो, उहो सरमाएदारी जो वॾो सुवाल आहे त औरत न उते उन्हनि खे 4 मराठूं असांखां बिल्कुलु घणियूं ॾिनियूं वयूं हूंदियूं, पर आज़ादु त उहा उते बि कोन्हे। इन जो हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां त असां वटि अक्सर मौलवी चवंदा आहिनि त हिते ॾिसो रेप केॾा था थियनि, पोइ उते जेके ॿाहिरियां मुल्क आहिनि उते रेप केॾा था थियनि, उते तमामु घणी FIRs थियूं अचनि, त उते मैरिटल रेप काउंट थींदो आहे। उते मैरिटल रेप जी बि जेको आहे FIR थींदी आहे, जेको असां त हिते अञा ताईं असां वटि जेको कारोबारी जेको थिए थो उनजी FIR नथी थिए, त मैरिटल रेप जी ॻाल्हि कंदासीं त शायदि मूंखे ई न चवनि त बसि हाणे घणो थी वठा। सो औरतुनि जे अच्छा, पोइ वरी चयो त हा, जेको आख़िरी सवाल त औरतुनि जी जेके हुकमरानी पार्टियूं आहिनि उहे उन्हनि जी साथारियूं जेके औरतूं थी करे बीहनि थियूं, त बिल्कुलु असां वटि त केतिरियूं सेनेटर्स
मौजूद आहिनि, फीमेल सेनेटर्स मौजूद आहिनि ऐं उहे फीमेल सेनेटर्स जेके आहिनि छा उहे जेको इस्तेसाल नथियूं कनि, छा उहे औरतूं थी करे हिकिड़ो तबक़ाती इस्तेसाल न कंदियूं हूंदियूं, या उहो जिन्स जी बुनियाद ते इस्तेसाल न कंदियूं हूंदियूं, या उहो क़ौमी इस्तेसाल न कंदियूं हूंदियूं। सो असां उन सियासत जी ॻाल्हि था कयूं जेका सियासत प्रोग्रेसिव सियासत हुजे, जेका उन 99% जी ॻाल्हि करे जंहिंजी मां ॻाल्हि करे आहियां। बाक़ी सियासत अॼु असां वटि घणी जेका हूंदियूं सियासत में, पर ॻाल्हि इहा आहे त छा उहा मज़लूम महकूम औरत सां, मज़लूम महकूम औरत सां गॾु बीहे थी या नथी बीहे। बेनज़ीर जी पार्टी आहे न, पीपल्स पार्टी, पर उहे त अॼु जहिड़ी उन्हनि जी हालत छॾाई आहे मज़लूमनि महकूमनि सां, उहा तव्हां असां सभिनी जे आदो आहे। सो जेके औरतूं जेकॾहिं के इन इस्तेसाली या हुकमरानी पार्टी जी ॻाल्हि थियूं कनि, त उहा फेमिनिज़म मां पहिरियों ई चई आहियां त उहा नियो लिबरल फेमिनिज़म हूंदी, पर उहा फेमिनिज़म फॉर 99% न हूंदी। महिरबानी।